दोस्तों, तव्हांखे संगत में भली कार। असांजे हिन यूट्यूब जे ओताक ते तव्हांजो स्वागत। तव्हांखे भली कार। हाणे अचो त तव्हांखे आउं मियां साहिब जी शाइरी ॿुधायां, शाह करीम बुलड़ी वारे जी। ऐं जेको आउं सम्झां थो त सिंध जी क्लासिकल शाइरी में वॾे में वॾो शाइर आहे। पर असीं चऊं था घणे खां घणा दोस्त ऐं असां यूट्यूब वारी ओताक ते अचनि त तव्हांखे तमामु घणियूं ॻाल्हियूं ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधियूं ई न हूंदियूं। हिकिड़ियूं ॻाल्हियूं किताबनि में आहिनि ऐं ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि अञा किताबनि में कोन्हे, माण्हुनि जी दिलनि में आहिनि, या जेका वॾनि माण्हुनि जी जेका शाइरी आहे उन में आहे। अदब फ़नून लतीफ़ा जा ॿिया बि तमामु घणा मौज़ू आहिनि, पर सभिनी में सुहिणो ऐं सभिनी में जेको आहे सगारो जेको वसीलो आहे माण्हुनि जे दिलि में घर करण जो, उहा शाइरी। अॼु तव्हांखे अहिड़े सिंध जे सुहिणे ऐं बुज़ुर्ग औलिया, अलाए हुनजा केतिरा तारीफ़ आहिनि। शाह लतीफ़ जो नालो त तव्हां ॿुधो आहे, हुनजी शाइरी तमामु घणी पढ़ी हूंदी, पर उनजे ॾाॾे जो ॾाॾो माना तर ॾाॾो, हिकिड़ो पर ॾाॾो थींदो आहे, तर ॾाॾो ॾाॾे जो ॾाॾो बुलड़ी शाह करीम, ऐं उनखे घणे भाॻे मियां साहिब जे नाले सां सॾियो वेंदो। ऐं उनजी शाइरी एॾी घणी कोन्हे, को वॾा को किताब हुनजा हुजनि, उनजा आहिनि। ऐं सम्झां थो त की 36 खनि बैत आहिनि। ऐं अॼु जेको आहे उहा शाइरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन में हिकमत केतिरी आहे, ॾाहप केतिरी आहे, उन में फोकलोर केतिरो आहे, ऐं उन में उन माण्हू जा पंहिंजा तजुर्बा मुशाहिदा, उहो तव्हां पाण महसूसु बि कंदो, तव्हां सम्झंदो। ऐं कोशिशि कंदुसि त मियां साहिब जी बुलड़ी शाह करीम जी जेका शाइरी आहे उहा सही जेको आहे सो तरीक़े सां, सही तलफ़ुज़ ऐं सही उचार सां जेकॾहिं आउं पढ़ी सघां ऐं तव्हां सम्झी सघो त उहो सम्झण में ॾाढी आसानु थी पवंदी। शाइरी ऐं बैत न सम्झण जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त असां उनजी जेका डिक्शन आहे, ॿोली आहे, उन तलफ़ुज़ असीं सही सम्झी नथा सघूं। ऐं साईं जी जेका शाइरी 36 बैतनि, इहा लतीफ़ साईं जे शाइरी जी तज़मीन आहे। तज़मीन चइबो आहे पीढ़ जो पथर रखिबो आहे या पीढ़ रखिबी आहे जाइ जी, ऐं पोइ उन ते जाइ अॾिबी आहे, ज़ामिन जेके चइजे तज़मीन। ऐं इहो आउं सम्झां अरबी जो इस्तलाह आहे शाइरी जी तज़मीन, माना त अॻे हिकिड़ा शाइर आहिनि उहे शाइरी करे विया, हाणे उन्हनि जी शाइरी खे बुनियादु बनाए जेके पोयां जेके शाइर आहिनि, पोइ के उनजो ख़्यालु खणनि था, के वरी उहा जेका शाइरी आहे उन शाइरी खे बुनियादु बनाए को हिकिड़ो बैत उहो खणी, उनखां पोइ उन मां हज़ारे सवें बैत ऐं ॿिया रुख उन मां कढी था वञनि। ऐं लतीफ़ साईं जी शाइरी तव्हां पढ़ंदो, पर उनखां अॻु में जेका तव्हां शाह करीम जी शाइरी पढ़ंदो त तव्हांखे ख़बर तव्हांखे पइजी वेंदी हली तव्हांखे त कीअं जेको आहे लतीफ़ साईं जी शाइरी शाह करीम जी शाइरी मां फुटी आहे। ऐं किथे किथे त में साहिब जिते को बैत छॾियो आहे जेकॾहिं, या उनजो अणपूरो सम्झो आहे त उनखे थोरो अॻिते पोइते करे उनखे पॉलिश करे उनखे रिफाइन करे उहो वरी रखी छॾियो आहे, त उनजे करे उहो हिकिड़ो लफ़्ज़ तब्दील थियण सां बि उहा सॼी शइ तब्दील थी वई। हाणे अचो त तव्हांखे आउं मियां साहिब जी शाइरी ॿुधायां, शाह करीम बुलड़ी वारे जी। ऐं जेको आउं सम्झां थो त सिंध जी क्लासिकल शाइरी में वॾे में वॾो शाइर आहे। उन ज़माने में ॿिया बि शाइर हुआ, पंहिंजो इनायत रिज़वी बि हो, उन में लुत्फ़ुल्लाह क़ादरी बि हो, ऐं काज़ी क़ादर उन्हनि खां थोरो समन जे वक़्त में थी गुज़रियो आहे, ऐं मखदूम नूह बि आहे उन ज़माने जो। पर हिन जो पंहिंजो कमाल आहे। ऐं ही असां वटि न ओलिया जेके आहिनि उहे को बि कमु कोन कंदा आहिनि, वेठा हूंदा आहिनि हेठि कंधु करे हुयो, माण्हुनि खे हथ वेठा चुमाईंदा आहिनि या दुआऊं वेठा कंदा आहिनि।
हीउ हेॾो दुनिया जो वॾो माण्हू, दुनिया जो वॾो शाइर, ऐं लतीफ़ साईं जी शाइरी जो ॼण त बुनियादु जेको आहे सो साईं करीम जी शाइरी ते आहे, उहो हर हारी हो। पाण पोरियो करे पंहिंजो जेको ॿनी जो टुकड़ो उहो आबादु कंदो, हुलो बि पाण वहंदो, नार बि पाण वहंदो। ऐं हिकिड़ो त ॾाढो अजीब क़िस्म जो वाक़ियो आहे तव्हांखे ॿुधायां। ऐं हिन माण्हू में सहप जेका हूंदी हुई उहा कमाल जी हूंदी हुई, एॾी सहप, हीउ कॾहिं बि नाराज़ कोन थींदो। पोइ उनजे लाइ माण्हू उनखे नाराज़ करण जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाईंदा। माई हिकिड़ी सॻोरी हुई, उहा फ़क़ीराणी हुई, पर उन चयो त अॼु आउं साईं जो बदिलो, साईं जो इम्तिहान थी वठां, साईं खे अॼु आउं जेको आहे कावड़ायां थो। उन छा कयो, उहो जेको आहे रॿ जो प्यालो जेको आहे सो खणी आई साईं जे लाइ ठाहे गरम गरम, ऐं जीअं वेझी आई थी उहो सॼो प्यालो साईं जे मथां खणी हारी। पोइ ईअं महसूसु कयो त मूंखां किरी पियो, त साईं न को उन ते ततो न को कावड़ियो, कुझु बि कोन। साईं चयो अमां मिड़ी ख़ैरु आहे, कपिड़ा ख़राबु कोन थिया। वरी उहो वरी उन कपिड़नि तां खणी उहा रॿ वरी जेको आहे पाण जेको आहे उहो वरी खाइणु शुरू कई आहे। हाणे अंदाज़ो करे हींअर ॿियो त ठहियो बादशाह ओलिया त ठहिया, ही त पंहिंजो कुॿे धणी आहे, रोज़े धणी आहे माण्हू। पर आम माण्हू बि जेकॾहिं अहिड़ी का हरकत करे घर में, त आउं सम्झंदुसि फ़िलहालु त उहो जेको पीउ हुजे या ॾाॾो केरु बि हुजे, उहो उनखे झिड़क त हुअं ई ॾींदो, पर उनखे थी सघे थो उनखे जेको आहे थप्पड़ हणी कढे उनखे। पर हिन माण्हू कुझु बि उनखे कोन चयो। ॿिए वारे वरी हिन हुरलो वेठे वियो, नार वेठे। अॻे हुरला हूंदा हुआ, फटा हूंदा हुआ, नार हूंदा हुआ जेके ढगनि ते हलंदा हुआ। साईं बि जेको आहे सो ढगनि ते हुरलो पियो हलायो ऐं पाण वेठो हो। पोइ आया चोर आया। हाणे चोरनि बि चयो त ठीकु सुञाणंदा हुआ साईं खे, मशहूरु उन वक़्तु बि शाइर मशहूरु हूंदो हो, आलिम बि हो, वरी शाइर बि हो, ऐं ॿियो सैद ख़ानदान मंझां हो, लतीफ़ साईं जो तड़ ॾाॾो हो। पोइ उन्हनि चयो साईं जो इम्तिहान था वठो। हुननि छा कयो, ॿ टे जेको आहे साईं खे हल्किड़ियूं ई सही, पर माना उहे जेके तलड़ हुआ, अॻे सन्हड़ा जेके ॼाड़ जा जेके, हाणे त लठियूं, उनखे सन्हड़ो, लठ खां सन्हड़ो उनखे धुको चइबो आहे या तलड़ चइबो आहे। पोइ ॿ टे तलड़ूं साईं खे वाहे कढियूं ऐं ॿिया छा कयूं, ढगा जेके ते छोड़े छॾियो, ढगा जेके हुआ उन्हनि खे छोड़े छॾियो ऐं ॿ टे तलड़ साईं खे वाहे कढियूं। हाणे हीउ साईं जो रिएक्शन ॾिसनि पिया। त उनजा भाउ मूंखे लॻे थो त आउं अॼु ढगनि खे वधीक वाहे वियो आहियां, उनजे करे जेको आहे मूंखे इहा सज़ा मिली आहे। मूंखे तंहिंजे करे तव्हां चङो छो जो तव्हां ढगनि खे छोड़े छॾियो। हाणे तसवर करियो त केॾी वॾी हिननि माण्हुनि में सघ हुई। खाणी धरतीअ सिख ख़ासि नुक़्तो खांड जो, खुआणा खूह खणी मास कपीनसि मिख, मास कपीनसि मिख, ताब नाणे तिख थी नार आणे नूर जो। मतिलबु ही धरती खां वधीक जेको आहे सॻारो केरु बि कोन्हे को। पर हीउ माण्हू केॾा वॾा सॻारा माण्हू हुआ। हिननि माण्हुनि कावड़ ते कंट्रोल करे वञे, पंहिंजे जज़्बनि ते कंट्रोल करे वञे, पंहिंजे जेको आहे सो कमज़ोरियुनि ते कंट्रोल करे वञे, उहो त दुनिया खां ॾाढो माण्हू हूंदो, तमामु वॾा माण्हू। अॼु हुनजी शाइरी ॿुधो, ॻाल्हियूं किसा कहाणियूं मौजा करामतूं, इहे सभु तव्हां ॿुधियो। पर असुलु शइ जेका आहे, जेके दवाम आहे, जेके इस्तक़लाल आहे, जेका फ्यूचर में जेको आहे सो तारीख़ थिए थी, जेको आहे सो तारीख़ जोड़े थी। ऐं ॿियो त हिकिड़ो नज़रियो आहे बाक़ाइदा, उनजी सूरत अख़्तियार करे थी वञे हिननि माण्हुनि जी शाइरी। हिननि माण्हुनि जी हिकिड़ी हिकिड़ी अगरि सिट जो रोह थी जेको आहे। माना आउं त इहा दावा थो करियां त शाह करीम जे हिकिड़े बैत ते हिकिड़ो किताबु लिखी सघिजे। न्याज़ हमायूनी साहिबु चवंदो ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी शाइरी, ख़्वाजा मोहम्मद ज़मान जा 94 बैत, 90-94 एतिरा बैत आहिनि। न्याज़ हमायूनी चवंदो त ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो जेका शाइरी आहे उनजे हिकिड़े बैत ते हिकिड़ो किताबु लिखी सघिजे थो। इहा साॻी आउं सम्झां थो त जेका सूरत हाल आहे मियां शाह करीम जी आहे, बि ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी शाइरी बि तव्हांखे ॿुधाए बि, गिरोड़ी साहिब जी शाइरी ॿुधाए बि, दुनिया जहान जी शाइरी जेतिरा पंहिंजे वस में हूंदी। शाह फरमाए थो त प्रिया सिंधी ॻाल्हिड़ी। हाणे हितां खां शाह करीम जी शाइरी जेका पाण पढ़ूं था, पर तव्हांखे ईअं लॻंदो त शाह जी शाइरी आहे, छो त थोरी घणी तब्दीली सां बुनियादु जेके आहिनि उहे वरी बि हितां ई खयां आहिनि। प्रिया सिंधी ॻाल्हिड़ी जेको ॿी करे, छो ॻाल्हि रुॻो पीढ़ी जी थींदी, ॿिए कंहिंजी ॻाल्हि कान थींदी।
जेकॾहिं ॿियो केरु करे थो त इहा जेका असांखे ॻाल्हि क़बूल कोन्हे का। मत मुंहिंजी कन करे, माना मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे ध्यानु सां ॿुधो। हीअ बैत आहे अॻिते पोइ लफ़्ज़नि ते थी सघे थो तव्हांखे सम्झण में, ऐं उनखे ॾाढो आसानु करे सघां तव्हां। मत मुंहिंजी कन करे, मुंहिंजो जेको अकुलु आहे, मुंहिंजो दिमाग़ु, मुंहिंजी ॻाल्हि उहा कन कर, ॿुध। कंहिंखे जवाबु न ॾे, की उनखे जवाबु न ॾे। उनखे ॿियो केरु करे थो त ठीकु आहे, उनजी मर्ज़ी आहे, पर तोखे जेका पिनी जी ॻाल्हि करणी, की उथी चल चरियनि जी। हाणे असां चरियो माण्हू आहे, उनखां सभु माण्हू भॼंदा आहिनि, माण्हू खां नफ़रत कंदा आहिनि, चवंदा भई चरियो आहे, विढ़ंदो खाईंदो। ऐं ॿियो वरी जेको आहे सो उनजा कपिड़ा मेरा हूंदा, हथ मेरा हूंदा। पर हीउ ॾिसो न हिननि माण्हुनि जो, चवंदा जेकॾहिं तव्हांखे इश्क में हलिणो आहे, तव्हांखे इनकलाब आणणो आहे पंहिंजी ज़िंदगी में, हिन समाज में इनकलाब आणणो आहे तव्हांखे जेकॾहिं, त पोइ तव्हांखे ईअं हलिणो पवंदो। चरिया आहिनि उनखे न गर्मी जी, न को उन्हनि खे सर्दी जी, न को उन्हनि खे को माण्हू खिलूं था कनि या छा था कनि। उहो जहिड़ो उन्हनि जो हाल आहे उन हाल में उहे मस्तु हूंदा आहिनि। भई उनखे पोइ तव्हां उनखे आशिक़ चओ, उनखे फ़क़ीर चओ, या उनखे उहे माण्हू चओ जेके फ़िलहालु सोसाइटी उनखे पंहिंजो नथी करे, उहे तमामु वॾा माण्हू आहिनि। उथी चल चरियनि जीअं संग सभई छिन। हीअ जेके लाॻापा जेके आहिनि, हीअ जेके तलकात आहिनि, इहे तोखे नथा वणनि, या तूं उन्हनि खे नथो वणी त इहे संग बि छिनी छॾे। कंहिंजे भाई पिरी मिड़ा, इहो इस्तिलाह लतीफ़ साईं बि इस्तेमालु कयो आहे, पर इहो असुल शाह करीम जो। छो शाह करीम 100 साल अॻे जो आहे। इहो समन वारो ज़मानो, साईं नूह वारो ज़मानो। जे भाई पिरी मिड़ा, जेकॾहिं सम्झी थो, जेकॾहिं चाहीं थो त महबूब सां मिलां, त मत मुंहिंजी गिन, माना मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मुंहिंजी जेका मत आहे, मुंहिंजो जेको अकुलु आहे, इहो ॿुध। की विहाणी आई वञ तूं न सम्झो तन, की वेह न कावड़ न कर, तुंहिंजी कान सरंदी हुननि जी सरी वेंदी। विहाणी आई, विहामी वियो आहे वक़्तु, राति विहामी वेंदी आहे, वक़्तु विहामी वेंदो आहे, माना गुज़री वई। जंहिंजे करे वक़्तु विहामी वियो हलियो, या राति विहाणी वई, त पोइ देरि न कर, भॼ वञे महबूबनि जी हाज़िर थी, ऐं वञी जेको आहे सो उन्हनि खां माफ़ी वठि। उन्हनि खां तूं कीअं जेको आहे सो महबूबनि खां कावड़िजी आयो आहीं, तुंहिंजी सरंदी। इन बैत खे लतीफ़ साईं बनायो बुनियादु। जनरी सरे नसा रती रुस्म तनसी, हो झेड़ीनि तूं झको थी, पान ॻिचीअ में पाए, पाण वञी परचाए, मथां रुठो ई रहिजी वञी। ईअं निकिरबो आहे, ईअं शौर ईअं सफ़र कंदो आहे। कीअं जेको आहे हिन बैत मञा लतीफ़ साईं बैत कढी वियो जो। इहे सॼी जेके बैत आहिनि, सभु जेके बैत आहिनि साईं मीर साहिब जा, तव्हांखे ईअं लॻंदो ॼण त तमामु वॾा बुनियाद। अॼु बि ज़रूरत आहे इन्हनि बुनियादनि ते जेको आहे इमारतूं खणी कजे। विहाणिया ई वञ तो न सरंदो तनरी, कंहिं भेरा ॾेई भञ, कंहिं भेरा ॾेई भञ जा पेई कान पिरियनि सी। हीअ जेको पिरियनि सां जेको कान तूं पइजी वई आहे, जेको रुखनो पइजी वियो आहे, या हीअ जेको तूं सम्झी थो तूं उन्हनि खां कावड़ियो आहीं, इनखे भञ, इनखे भञ, इनखे उछल, इहा कावड़ कढे आहे। कंहिंजे जाॻंदे मन में, जे माण्हू जाॻे पियो थो मन में वेठा, सुतो पियो आहे तब ख़बर में जेको आहे पिरी पियो हले, ॻाल्हियूं कजनि थियूं त बि रुॻो पिरी जी। ई मोहबत जी इंतिहा आहे। साईं शाह करीम चए थो, जे जाॻंदे मन में सुते बि सेई, जे जाॻंदे मन में से सुते बि सेई, के मन पिरिया नेई पॻयो पाण करे। इहा सॼी जी सॼी सिट लतीफ़ साईं जेको आहे सो जेको आहे पाण कई आहे सामूंडी में। नंगरियो नेणे मन ओलीअ न ओहरे, सबा जे सेणे पाए गुण ॻियो हुयो। हाणे शाह करीम जी इहा ई जेका आहे शाइरी जो कमाल आहे। ऐं शाह साईं जी जेका असां ख़बर थी पवे हू केॾो जेको आहे सो उन शऊर खे झटींदड़ ऐं सम्झंदड़ माण्हू हो। जीअं उते जिते शाह करीम छॾियो आहे उतां लतीफ़ साईं हुनखे अॻिते खणी वियो। की मुठ भेड़िया ई भली, माना मुठ आहे न, उन में छा पियो आहे? मुठ में सोन पियो आहे, पितल पियो आहे, पथर पियो आहे, पारस पियो आहे, छा बि आहे? हाणे आऊं दावा करे बीठो भाउ हिन में जेको आहे सो पारस आहे, पोइ उन में भले पथर हुजे, उन में
हाणे उहो चए थो इहो जेकर आहे त हिनखे हाणे भकुड़ियो बीठो हुजे, इहो खोल न। ईअं मां ॻाल्हि पियो करे जेकर अंदरि तुंहिंजे में का ॻाल्हि जेकॾहिं आहे, तुंहिंजे मन में जेकर ॻाल्हि आहे त ॻाल्हि खे संभाल, ॻाल्हि खे तकड़ि न कर। छो त ॻाल्हि ॿुधण वारा माण्हू ई पैदा कोन थिया आहिनि। जॾहिं ॻाल्हि ॿुधण वारा माण्हू पैदा थियनि पोइ भले तूं गंद खोलजई। ऐं तेसि ताईं इहा जेका गंदड़ी जेका आहे इहा छिके ॿुधे। इहो वरी कबीर साहिब जो ख़्यालु आहे जेको हिते वरी शाह करीम वटि पहुतो आहे। ऐं उतां खां पोइ वरी शाह करीम जो सफ़र वरी लतीफ़ साईं न थियो आहे, जेको असां ताईं पहुतो आहे, जेको अञा ताईं हले पियो ऐं जारी आहे। साईं फरमाए मुठ भीड़ियाई भली उपटी त वाह। जेकर ॻाल्हि कंदे त उहा वाह थी वेंदी हली, उनजो असरु जेको आहे ख़तमु थी वेंदो हलियो उनजो। जीअं दम ॾिबो आहे, भत खे दम ॾिबो आहे, हाणे उहो जेकर ॿ टे घड़ियूं माण्हू बर्दाश्त न कंदो त उहो भत खाइण जहिड़ो कोन रहंदो। ॻाल्हि बि ईअं ई आहे, जॾहिं वक़्तु अचे तॾहिं कजे, जॾहिं वक़्तु न अचे तॾहिं उहा ॻाल्हि न कजे। कंहिंजे पधर पई ॻाल्हिड़ी मुठ भीड़ियाई भली उपटी त वाह। जंहिंजे पधर पई ॻाल्हि त छॾे वञे साह। जेकर साह छॾे वेंदी, मज़ो छॾे वेंदी हली जेकर वक़्त खां अॻे तूं ॻाल्हि कंदे या कची ॻाल्हि कंदे, उहो मज़ो न हूंदो। जीअं कणिक या सारियूं आहिनि त वक़्त खां अॻे तव्हां कचियूं लोड़ो त उन मां छा थींदो? हुन में उहो अन्न कोन ठहंदो, मज़ो कोन ईंदो। बाक़ी गाह जेको आहे उन में छा थींदो? पाणियारी सभु का, सभई मायूं आहिनि उहो पाणी भरीनि थियूं, पाणी भरणु वञनि थियूं। हीअ वरी ॾिसो न कीअं असांजो कल्चर, असांजा घर, पोइ उन्हनि जी उथणी, उन्हनि जी वेहणी ॿुधे। हीउ उहो ज़मानो आहे जॾहिं मायूं खूहनि तां पाणी भरणु वेंदियूं। हाणे सभई हिकिड़ियूं मायूं आहिनि जेके खूहनि तां पाणी भरनि पियूं, ऐं उहे जेके आहिनि उहे पाणी विकिणनि पियूं। ऐं ॿी माई आहे उहा जेका पाणी ॿियनि जे लाइ कोन थी भरे, उहा रुॻो पंहिंजे पीउ लाइ पाणी थी भरे। मतिलबु वाज़े पियो करे त पीउ जे लाइ जेको आहे जीअण, जेको आहे पीउ जे लाइ पाणी भरणु, उनजी नौकिरी करणु, जेका इहा ई जुगाए थी। पीउ सां कंहिंखे बि शरीक करिणो कोन्हे, महबूब खां सवाइ ॿिए कंहिंजी बि चाकरी कोन्हे करणी। ॿियो त माण्हू पाण आहे, पीउ आहे, ॿियो माण्हू पाण आहे। पीउ अची वियो त पोइ पाण जेको आहे उहो माण्हू जो जेको आहे उहो पीउ थी पवंदो। माण्हू लतीफ़ जो न पुनू थियसि पाण ससी सां सूर। पाणियारी सभु का जा सिर घड़ो धरे। ॻाल्हि कईसूं ऐं कीअं उनखे जेको आहे हीउ माण्हू कीअं जेको आहे दरिया खे कूज़े में बंदि कनि था। हीउ माण्हू की पाणियारी सभु का जा सिर घड़ो धरे, की का लए सदे सॼणे। माना का छोकिरी, का माई आहे, उहा पंहिंजे सॼणनि जे लाइ, अबे जे लाइ, अम्मा जे लाइ, बचनि जे लाइ, उन्हनि लाइ पाणी भरे थी अचे। उन्हनि जे लाइ चई का वटि पोरीअ भरे। हिकिड़ी वरी अहिड़ियूं मायूं आहिनि जेके पोइ उन वक़्तु जेके चखिया वखिया जेके माण्हू हुआ, हींअर बि इहो सिलसिलो जंहिं वटि 4 ॾोकर आहिनि उहो 4 मासियूं। अॻे नौकिरियाणियूं बानियूं हूंदियूं, हाणे उनखे वरी चवंदा मासियूं। हाणे उहो मासी जो एॾो ख़ूबसूरत रिश्तो जेको माउ जे बराबरि हुई, उन्हनि खे जेको आहे हिन करे छॾियो, मासी करे छॾियो। माना कॾहिं कॾहिं लफ़्ज़नि जा जेके तकदुस आहिनि उहे तबाह थी वेंदा आहिनि। ॾाढा सुहिणा सुठा सुठा जेके लफ़्ज़ जेके आहिनि उन्हनि जी जेका सूंहं मरी वेंदी आहे उन्हनि जी। कि पाणियारी सभु का जा सिर घड़ो धरे, का लए संदे सॼणे, का लए पोरीअ भरे। हिकिड़ियूं पोरियो कनि थियूं मायूं, उन्हनि खे जेको आहे 2 ॾोकर उनखे मिलनि था, ॿियूं रिआयतूं मिलनि थियूं। पर हिकिड़ी माई अहिड़ी आहे जेका सिर्फ़ु पोरे लाइ न, उहा सिर्फ़ु पीउ जे लाइ पाणी भरे। कीअं फिटियूं कर फड़कियूं। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि, आउं अहिड़ो, मूं हीअं कयो, मूं दाड़ी, माण्हू दाड़ू हणंदा आहिनि। हाणे साईं आहे, लाज़मी आहे साईं जी मजलिस में इहे ई हारी मज़दूर ऐं आलिम अदीब शाइर उन वक़्तु जा जेके बि हुआ। शाम जो वरी महफ़िलूं थींदियूं हुयूं, राग बि थींदो हो शाम जो। हींअर बि शाह करीम जे दरगाह ते जुमे जी राति शाह जो राग थिए थो। त उते हिकिड़ो माण्हू आहे जेको मतिलबु फिकियूं फिड़कियूं पियो ॾिए। फिरकियूं जेके चइबो आहे फिरकियूं, उनखे चवंदो त इहे जेके फिकियूं इहे छॾ, फिटियूं कर फिड़कियूं वर विंगायूं पाए। की जा तो अंदरि का सा महबूब खे। हीअ तूं अहिड़ो ॻाल्हियूं करी न,
उहा महबूब खे उहा सॼी ख़बर आहे हुनखे, ऐं तंहिंजे करे जेको आहे तूं इहे अजायूं ॻाल्हियूं छॾ। चई फिटी कर फिरकी, फिरकी जो कोन जेको आहे आमिर ख़ान लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, फिरकी, फिरकी दे दी मैंने उसको, मतिलबु हुनखे मिड़ी लड़ो ॾेई छॾियो, हुनखे मिड़ी भोग चर्चो करे छॾियो। साईं करीम चए थो फिटी कर फिरकी जे वर विंगाई लाइ, इहे अजायूं जेके विंगायूं ऐं जेके वर इहे जेके वर वकर थो ॾींहुं मुंझाईंदो असांखे फिल्सफनि में फ़िक्र में, ॻाल्हि सिधी सही कर, चई साई सारे हथ कर, ॻाल्हियूं घणियूं आहिनि, साई सारे हथ कर सेणनि जा सवाइ, जेका महबूबनि खे जेका सॼणनि खे ॻाल्हि वणे थी उहा ॻाल्हि कर, ॿियो अजायूं ॻाल्हियूं छॾ। चई पंजे दमे दम, ही उन वक़्त जा मापा जेके अनलिमिटेड, चई पंजे दमे दम जे गॾिजे खे सॼण। हाणे ही कथ पियो करे त महबूब सां मिलणु जेको आहे सो उनजी क़ीमत केतिरी थींदी, माना चए थो जेतिरी बि दौलत आहे तूं सॼी गॾु कर, पर महबूब जो जेको मिलणु आहे उहो उन खां बि जेको आहे सो वॾो आहे। पंजे दमे दम हिकिड़ो दम जे गॾिजी खे सॼणे त पुण तो खटियो, माना सॼी दौलत ॾेई जेकॾहिं हिकिड़ी घड़ी जेकॾहिं महबूब जी तूं हथु करे सघीं, पोइ बि तो खटियो जे सो सरियो कमु, जेकॾहिं उहो तोखे को सरियो हुजे सो सरियो को, जेकॾहिं उहो तोखे हिकिड़ो दम हिकिड़ी घड़ी महबूब जी तोखे मिली वई त माना सॼी ज़िंदगी जेका आहे तूं उन पुर थी वेंदे हलियो। इहा लतीफ़ साईं बि इहा साॻी ॻाल्हि कई आहे, ऐं जेका मूं अर्ज़ु कयो त इहो सॼो ई हिक ॿिए मंझां जेको आहे फुटनि था। सोदम हराम जंहिं दम यादि न तुंहिंजी निर्मल, तुंहिंजो नाम अथई पर अंदरि में, चई वरसा सुञी वेर। हाणे इहो बेत लतीफ़ साईं जे रिसाले में बि लिखियलु आहे, उनखे लतीफ़ साईं जो करे अची सभु पढ़ूं पिया, पर इहो असुलु जेको बैत आहे इहो साईं शाह करीम जो, पर तमामु वॾो ऐं तमामु सगारो बैत। चई वरसा सुञी वेर जंहिंमें सॼण हिकिड़ो, ॻोठ आहे, मुल्क आहे, देश आहे, वतन आहे, ओड़ो आहे, पाड़ो आहे, ऐं उहो तव्हांखे नथो वणे, उहो मुल्क तव्हांखे नथो वणे, तव्हांखे पंहिंजो देश नथो वणे, पर हीउ चए थो भला हिकिड़ो को माण्हू आहे जेको चङो आहे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चङो आहे त देश न छॾ, इन माण्हू सां वञी गॾु, इहो माण्हू तोखे बचाईंदो। हाणे वतन जी तारीफ़ जो इंतिहा आहे माण्हू, वरसा सुञी वेर जेकॾहिं सुञी आहे, बुखी आहे, हीअं अनु कोन थो थिए, तबाही आहे, पर उन में घटि में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं बचियो आहे त बची वेंदी धरती, बची वेंदी वतन, बि बची वेंदो हुयो। चई जिते सॼण हिकिड़ो, बाक़ी खोए उहा ई भेर जिते कोड़ कुमाड़ में। हाणे इहा शाह करीम जी सिट आहे। हाणे लतीफ़ साईं वरी इनखे इन सिट खे थोरो तब्दील करे उनखे वरी घड़े, उन सम्झो आहे त इहा शइ जेका ध्यान में खोट रहिजी वई, उहा वरी एड कीअं थो करे, शाह करीम चए थो खोए उहा ई भे, माना उहो हंधि खॾ में वञी पवे, चई उनखे छॾे ॾे, चई खोए उहा ई भेड़ जिते कोड़ कुमाड़ में, जिते तमामु घणा माण्हू आहिनि। लतीफ़ साईं उनखे कीअं थो तब्दील करे, चई सो माॻो ई फेर, माना सो माॻो ई फेर जीअं कोड़ कुमाड़ में जिते कई माण्हू हुजनि, उहा 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 जेका असां देश ई छॾे ॾे, उहो मुल्क ई छॾे ॾे। ऐं आउं सम्झां थो त हीअ काफ़ी बैत आहिनि, इहे जेकॾहिं हिक ई धक सां तव्हांखे ॿुधाईंदासीं त इहो तव्हांजे मथे तां वेही वेंदा हलिया, ऐं पोइ वरी जेको आहे सो इहो पाण वरी अचिजो, शाम जो अचिजो, शाम जो पोइ शाह करीम जी जेको आहे सो महफ़िल मचंदी, हुनमें लतीफ़ साहिबु हूंदो, ख़्वाजा मोहम्मद नवाब हूंदो, गिरोड़ी बि हूंदो, अची मूंखे फ़क़ीर खे कुंड पासे में वेठा हूंदासीं, पोइ जेके उन्हनि ॻाल्हियूं कयूं। ऐं शाह करीम जी जेका शाइरी अञा बि आहे, 36 बैत पाण ई 7-8 बैत पढ़िया आहिनि, वरी जेके ॿिया बैत आहिनि वरी ॿिए महफ़िल में तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी जो असां सां लतीफ़ साईं ऐं शाह करीम जी अॼोकी जेका मजलिस आहे, छो त लतीफ़ जी मजलिस आहे, तव्हांजी मजलिस आहे, पोइ उन में लतीफ़ साईं त हुअं ई जेको आहे सो आहे, उनजी दावत आहे, पोइ उन ते सभई वॾा माण्हू अचनि था,
अॼु शाह करीम जेको आहे सो आयो आहे, लतीफ़ साईं पाण शाह करीम वटि हली वियो आहे। तव्हांजी महिरबानी, वरी बि जेको आहे सो इन ई जेको आहे सो शाह करीम जे इन प्रोग्राम सां इन्हनि बैतनि सां वरी पाण गॾिबासीं। ऐं इहो तव्हांजो जेको चैनल आहे हिनखे सब्सक्राइब कजो ज़रूरु, इन लाइ त जीअं तव्हां ॿियनि दोस्तनि खे बि उमाणे सघो ऐं उन्हनि खे ॿुधायो त बाबा हिते हाणे बाक़ाइदे असां अॼुकल्ह हिकिड़ियूं यूनिवर्सिटियूं हलनि पियूं, उहो उन में शागिर्द घर सुता पिया आहिनि ऐं उते को वॉशरूम में वेठो आहे, को सुतो पियो आहे, उतां जेको आहे टेलीफोन कनि था, सर आहिनि उहो वेठा आहिनि पंहिंजे ऑफिसनि में कंप्यूटर लॻा पिया आहिनि, विर्चुअल यूनिवर्सिटी हुनखे चइबो आहे। मूं हिकिड़ी यूनिवर्सिटी ॾिठी भिक्षा में बि हाणे हुनजी शाख खुली आहे, हिते इस्लामाबाद में बाराको में हिते आहे, मुंहिंजो दोस्त आहे जावेद नूरदारी उते कमु करे थो, माना उते रुॻो उस्ताद वेठा आहिनि। मूं चयो भई यूनिवर्सिटी हूंदी उहो तमामु नंढी हिकिड़ी बिल्डिंग आहे, हिकिड़ी हिकिड़ो बंगलो आहे, उन में जेको आहे सो उस्ताद हर कंहिं सब्जेक्ट जो उस्ताद उहो वेठो आहे उते, ऐं उते उहो शागिर्दनि खे असां बि ईअं हिकिड़ी विर्चुअल लतीफ़ वरसिटी, हुनखे यूनिवर्सिटी अची कोन था चऊं, हीअ असांजी लतीफ़ वरसिटी आहे। हाणे उहा जेको आहे सो उन में इहो थींदो, इहो न आहे त इहो हाणे इहो रोज़ानी जेके हुनजा जेके आहिनि लेक्चर, जीअं ॾिसो ई शाह करीम, हाणे शाह करीम जो लेक्चर कहिड़ी यूनिवर्सिटी में हलंदो हूंदो, तव्हांजे साम्हूं, सिंध बि तव्हांजे साम्हूं आहे, हिंद बि तव्हांजे साम्हूं आहे, ही इंडिया अमेरिका ही सॼा मुल्क तव्हांजे साम्हूं आहिनि, पर हींअर तव्हां जेके ॾिसंदड़ आहियो या जेके ॿुधंदड़ आहियो या सुभाणे ॿुधंदो, हींअर कहिड़ी त असांजी यूनिवर्सिटियुनि में छा लतीफ़ पढ़ाइजे थो, यूनिवर्सिटी में शाह करीम पढ़ाइजे थो, ख़्वाजा मोहम्मद उते सवाब ख़ातिर इम्तिहान ॾियण जे लाइ छोकिरा पढ़ंदा आहिनि, सम्झंदा कोन्हे त असां जेको आहे छा पढ़ी वियासीं। तंहिंजे करे पाण इहो लतीफ़ साईं खे पंहिंजो पाण खे इन्हनि सभिनी खे जेको आहे पाण इन्हनि जो हिकिड़ो गंज आहे, ऐं इनखे महफ़ूज़ करणु थो चाहियां, इन्हनि जी ॿोली, इन्हनि जो डिक्शन ऐं इन्हनि जूं मानाऊं, इन्हनि जा इस्तलाह, इन्हनि जूं कहाणियूं, इन्हनि जूं, ऐं इहे जेके महफ़ूज़ थी वियूं हलियूं त सुभाणे जो ईंदड़ जेको पाढ़ू आहे, जेको पढ़ंदड़ आहे, जेको रिसर्चर आहे, उनखे का बि तकलीफ़ कान थींदी, छो त डिक्शन बि अची वेंदो हलियो। बाक़ी ॻाल्हियूं लिखबियूं त लिखी कोन सघिबियूं, एॾो मूं वटि मवादु आहे, लतीफ़ साईं वटि केॾो वॾो मवादु, शाइरी कई, लिखी आहे त हज़ारे जेको आहे किताब लिखी आहे। तंहिं करे आउं चाहियां थो इहो जेको कुझु मूं वटि आहे उहो तव्हांजो आहे, जितां मूंखे हथु आयो आहे, काइनात जा तजुर्बा आहिनि, नज़ारा आहिनि, हीअ वॾा माण्हू उन्हनि जूं ॻाल्हियूं सभु तव्हांजे हवाले कबियूं, सभु तव्हांखे ॿुधाइबियूं, पर रोज़ानी अचो, हाणे ईअं ऐं रोज़ानी अचो, क्लास में वेही आस्ते आस्ते करे हलिया वञो, ईअं न, कमु कोन खुटंदा, असां तव्हां घणो वक़्तु ई कोन था वठूं, असांखे ॿ टे घड़ियूं असांखे, महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वरी जेको आहे सो पाण इन ई जेको आहे सो मजलिस में पाण मिलंदासीं।